दानिश कम्युनिटी कॉलेज भिटशा में न्यू टेक ऐं प्राइम मिनिस्टर स्कीम डेवलपमेंट प्रोग्राम जे तावन सां IT स्किल्स फैशन डिज़ाइनिंग ऐं ब्यूटिशियन जा 6 महीननि जा मुफ़्त कोर्सेज हली रहिया आहिनि। ट्रेनीज़ खे ट्रांसपोर्ट जी सहूलियत, सिख्या जो सामान ऐं ऑन जॉब ट्रेनिंग ॾेई रोज़गार जे क़ाबिल बणायो वञे थो। दानिश जतोई दानिश कम्युनिटी कॉलेज भिटशा जे डायरेक्टर दानिश जतोई ॿुधायो त गुज़िरियल 3 सालनि खां प्राइम मिनिस्टर स्किल डेवलपमेंट प्रोग्राम ऐं न्यू टेक जे तावन सां भिटशा में ज़िले मटियारी जे बेरोज़गार नौजवाननि खे ऑफिस मैनेजमेंट, वेब डिज़ाइनिंग, कंप्यूटर ग्राफिक्स, फैशन डिज़ाइनिंग, ब्यूटिशियन, जनरल इलेक्ट्रीशियन ऐं सोलर टेक्नीशियन जी मुफ़्त हुनरी सिख्या ॾिनी पई वञे, जिन में घणो तइदाद न्याणियुनि जो आहे। बहिराड़ी इलाइक़नि मां ईंदड़ न्याणियुनि खे ट्रांसपोर्ट जी सहूलियत, सिख्या जो सामान ऐं ऑन जॉब ट्रेनिंग ॾेई रोज़गार जे क़ाबिल बणायो वञे थो।